मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां जितां सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ अफ़सोस आहे रेवेन्यू खाते में वेठल आफ़ीसर मुलाज़मनि ते जेकी लखे रुपया खणनि था पर खेसि जेको फ़र्ज़ु आहे उहो पूरो करण लाइ तयारु न आहिनि, जंहिं करे केनालनि वाहन ऐं शाख़ुनि मां वण वढिजनि पिया, मिटी कपरनि खां खॾे पई, एतिरे क़दुरु जो लाश पिया पढ़नि पर हिननि खे का कल्ह ई नाहे। इरीगेशन रेवेन्यू खाते में इंजीनियर खां वेंदे SDO खां वेंदे दारोगे ऐं बेलदार ताईं वरी उन खां वेंदे यूनियन अॻुवाण तबाही जा ज़िम्मेवार बणियल आहिनि, जेके सिर्फ़ु पंहिंजा नवाज़ी ऐं बिब भरण में मसरूफ़ आहिनि, बाक़ी को चङो कमु करण लाइ तयारु न आहिनि। असां बि हिननि जे अहिड़े अमल जी मज़म्मत करियूं था। हिननि ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई जो मुतालबो पिणु कजे थो। हिते ज़ुल्म जी इंता उहा आहे त केनाल वाहन ऐं शाख़नि में इंसानी जान जो लाश लुढ़े थो, उनखे ॿाहिरि कढण लाइ तयारु न आहिनि हूंदा ऐं बहितर उन्हनि खे अॻिते धिके छॾींदा आहिनि, मतां सवाबु थिए या ख़र्चु करिणो पवे, जेको हिकु अफ़सोस जोॻो अमल आहे ऐं किरियल हरकत आहे। अहिड़नि ख़िलाफ़ु क़ानूनी कार्रवाई थियणु घुरिजे। हालांकि असांखे इंसान ज़ात जी भलाई ख़िदमत करणु घुरिजे। जेकॾहिं को लाश लावारसी जी सूरत में पियल आहे या लुढ़ी रहियो आहे त मक़ामी इंतिज़ामिया खे इतलाह ॾिजे। उनजो फ़र्ज़ु आहे त उनखे रेस्क्यू करे खणाए अस्पताल पहुचाए।